बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइन। जैकबाबाद में हेड मास्टरनि जी तरक्की वारो मामलो। तालीम खातो 2 सालनि खां हिकिड़ी दरख़्वास्त न मोकिलाए सघियो। HST ऐं SLT खां हेड मास्टर तौरु तरक्कियूं माणींदड़ ऑफिसर पोस्टिंग लाइ रोलड़े जो शिकार। जैकबाबाद तालीम खाते में HST ऐं SLT खां हेड मास्टर तौरु तरक्कियूं माणींदड़ 60 हेड मास्टर तालीम खाते जी नाअहली सबबि गुज़िरियल 2 सालनि खां पोस्टिंग जे ओसीएड़े में वेठल आहिनि। तरक्कियुनि वारी लिस्ट ते सैयद असदुल्ला शाह पारां कयल एतिराज़ वारी दरख़्वास्त तालीम खातो गुज़िरियल 2 सालनि खां मोकिलाए न सघियो आहे। असदुल्ला शाह पंहिंजी दरख़्वास्त में शफी मोहम्मद बुर्रो, कुर्बान अली खोसो ऐं हिकु औरत SLT समेत 4 ॼणनि ख़िलाफ़ दरख़्वास्त कई हुई, जंहिंमें हुन शफी मोहम्मद बुर्रो लाइ ॼाणायो आहे त हू 2010 में सिंध यूनिवर्सिटी वारी भर्तियुनि में JST भर्ती थियो आहे, जेको हेड मास्टर नथो बणिजी सघे, जॾहिं त कुर्बान खोसो एडजस्ट थियल आहे ऐं औरत SLT अञा ताईं HST ई आहे, जंहिं लाइ खेनि बतौर हेड मास्टर तरक्की न ॾिनी वञे। सैयद असदुल्ला शाह जी अहिड़ी दरख़्वास्त बाद तालीम खाते पारां गुज़िरियल 2 सालनि खां नए थियल हेड मास्टरनि खे पोस्टिंग न पई ॾिनी वञे। इन सिलसिले में मटास अॻवान जान मोहम्मद कोराई जो चवणु हो त HST खां हेड मास्टरनि वारी तरक्कियुनि में गस्टा रुकावट बणियल आहे, जेका हथरादू तौरु उस्तादनि खे अज़ियतूं पहुचाए रही आहे। गस्टा हाणे उस्तादनि जी हक़ीक़ी तंज़ीम न रही आहे ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उस्तादनि खे ब्लैकमेल करे खेनि असर हेठि रखणु चाहे थी। गस्टा चाहे त हिकु ॾींहुं अंदरि मसइलो हल थी वेंदो। होॾांहुं समूरी सूरत-हाल बाबति डेप्यूटी DEO मुश्ताक सदायो, DEO रशीदा खोसो ऐं डायरेक्टर लाड़काणो मक़सूद कुरैशी सां राब्तो करण जी कोशिश कई वई, जन पारां फ़ोन रिसीव न करण सबबि साणनि राब्तो न थी सघियो आहे। गड़ियासन वेझो ट्रैक्टर कल्टी, ड्राइवर फौत। ट्रैक्टर ड्राइवर जे ज़ाब्ते मां निकिरी वञी कल्टी थी पियो, जंहिंजे नतीजे में ॻोठ परवेज़ अहमद खोसो वासी ड्राइवर 40 वरनि जो अली असगर मंगणहार ट्रैक्टर जे हेठियां अची फौत थी वियो आहे। संदसि लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। सुईगेस वेझो मीरवा केनाल में मोटरसाइकिल खां किरी ॿुॾी वियल माउ ऐं धीउ मां माउ जो लाश 13 कलाकनि बाद हथु। मोटरसाइकिल में चादर फासण सबबि वाह में किरी ॿुॾी वियल औरत जो लाश 13 कलाकनि बाद 15 वाह मां हथु कयो वियो, जॾहिं त औरत सां गॾु ॿुॾी वियल संदसि 1 महीने जी मासूम ॿारड़ी जो लाश अञा ताईं न मिली सघियो आहे। ॿुॾी वियल औरत जे वारिसनि मूजिबि लाशनि जी ॻोल्हा में इंतिज़ामिया का बि मदद नाहे कई। असीं पंहिंजी मदद पाण तहत लाश खे ॻोल्हियो आहे। दादू सिविल अस्पताल में डॉक्टर न हुअण सबबि मासूम बालक वालिद जे हथनि में तड़पी फौत थियल नीगर जे वालिद मूजिबि नीगर जी हालत ख़राब थियण बाद खेसि इमरजेंसी में खणाए आयासीं, जिते डॉक्टर मौजूद न हो। दाहियूं कयूंसीं त पुलिस एहलकार पिस्तौल ताणे वरितो ऐं चयो त तव्हां ड्रामो था करियो। सॼी अस्पताल में ॿार खे इलाज लाइ फेराईंदो रहियुसि, पर कंहिं बि न ॾिठो, जंहिं सबबि मुंहिंजो ॿारड़ो फौत थी वियो आहे। अस्पताल इंतिज़ामिया ऐं पुलिस एहलकार ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। सुल्तानकोट भरिसां ॻोठ हिम्मत अली चांडियो में मासूम नीगरी उरड़ी विघे फौत। अंग 13 थी वियो। 1 वरनि जी नीगरी तैयबा धी अली नवाज़ चांडियो उरड़ी विघे फौत थी वई, जॾहिं त संदसि 1.5 वरनि जो भाउ अब्दुल माजिद चांडियो बि उरड़ी में मुब्तला थी वियो आहे, जंहिंखे शिकारपुर अस्पताल में दाख़िल कयो वियो आहे। वाज़े रहे त सिहत खाते जी नाअहली सबबि सुल्तानकोट, हमायूं, जहानवा, वकड़ो, चोडियो सदायूं ऐं ॿियनि इलाइक़नि में उरड़ी विघे फौती ॿारनि जो अंग 13 थी वियो आहे। नवाबशाह में रेलवे स्टेशन खां टंगुनि खां माज़ूर औरत बेहोशी वारी हालत में हथु। रेलवे पुलिस लावारिस मिलियल औरत खे पीपल्स मेडिकल अस्पताल मुंतकिल करे छॾियो, जिते औरत खे होश न अची सघियो आहे। औरत खे अणसुञातल माण्हू बेहोशी वारी हालत में छॾे फरार थी विया हुआ। ककड़ वेझो इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार कार जे टक्कर में मोटरसाइकिल सवार ज़ख़्मी। ॻोठ लालबख्श ख़ास खैली वेझो कार जे टक्कर में ॻोठ दिलावर ख़ान खोसो वासी 13 वरनि जो वकार खोसो सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे मोटरवे पुलिस मौक़े ते ई पंहिंजी गाॾी में खणी तालका अस्पताल ख़ैरपुर नाथन शाह पहुचायो, जिते नीगर खे तिब्बी इमदाद ॾियण बाद लाड़काणे मुंतकिल कयो वियो। सखर में SOP ते अमल कराइण लाइ ट्रांसपोर्ट खाते पारां केतिरियूं ई गाॾियूं चालान। सिंध हुकूमत पारां 3 अप्रैल खां अवामी ट्रांसपोर्ट ते पाबंदी लॻाइण वारे हुकुम ते अमल कराइण लाइ सखर में DRT फयाज़ अहमद मंगी सखर जे सिटी बाईपास वटि इंटरसिटी रूट ते हलंदड़ गाॾियुनि खे चालान करे छॾियो। कोच ऐं वैगन समेत सभिनी गाॾियुनि मां मुसाफ़िर लाइ ख़ाली करण बाद गाॾियुनि खे वापसि रवानो कयो वियो, जॾहिं त केतिरियूं ई गाॾियूं एयरपोर्ट थाणे ते बंदि पिणु कयूं वयूं आहिनि। सॼी सिंध जीअं गौसपुर में भी मुकम्मल लॉकडाउन। पुलिस पारां शहर के मुख़्तलिफ़ इलाक़नि में गश्त करे बाज़ारूं बंद करायूं वयूं, जॾहिं त इन दौरान अस्पताल, मेडिकल स्टोर, करियाना, सब्जी, फ्रूट ऐं गोश्त समेत खाधे पीते जी दुकाननि खे छूट ॾिनी वई आहे।
जसकम नवाब शाह डिफेड़ जो शिकार, कारकुननि जो चूंडू न कराइण ऐं अॻवाननि खे मुअत्तल करण ख़िलाफ़ एहतजाज। प्रेस क्लब नवाब शाह आॾो सरफराज़ मेमण, अली रज़ा ख़ास ख़ैली, राशिद चांडियो ऐं ॿियनि जी अॻवानी में जसकम कारकुननि अलामती बुख हड़ताल कई। कारकुननि जो चवणु हो त मर्कज़ी क़यादत खां आइन मुताबिक़ इलेक्शन जी घुर करण ते असांजे सीनियर अॻवाननि सरफराज़ मेमण, अली रज़ा ख़ास ख़ैली ऐं ॿियनि खे मुअत्तल कयो वियो आहे, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था ऐं मुतालबो था कयूं त आइन मूजिब इलेक्शन कराए जसकम खे बचायो वञे ऐं मुअत्तल थियल सीनियर अॻवाननि खे बहाल कयो वञे। ही हुयूं हिन वक़्त जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।